बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु जुमे मुबारक जो ॾींहुं ऐं नओं रमज़ान। अल्हम्दुलिल्लाह रमज़ान पंहिंजी तेज़ी सां असां खां वेंदे ऐं हीउ अहिड़ो इबादत जो महीनो आहे जो हिकिड़ी सुनत या हिकिड़ो फ़र्ज़ु पढ़ण सां 70 फ़र्ज़नि जो 70 सुनतनि जो सवाबु मिले थो। हीउ महीनो इबादत करण सां अलाह ताला राज़ी थिए थो। मलाइकनि खे चए थो, ॾिसो फ़रिश्तो मुंहिंजो बानो कीअं रोज़ो रखे थो, कीअं इबादत करे थो। ऐं रब्बुल आलमीन जा पाण इंतिहाई शुक्रगुज़ार आहे। रब असांजो करीम रब आहे जंहिं सिज चंड तारा ठाहे छॾिया ऐं सॼी जहान ठाहे छॾियो ऐं जीअं चाहे तीअं करे सघे थो। पाण ॾिसूं था, ॿुधण में अचे थो ज़िलज़िला अची विया, तूफ़ान अची विया ऐं मींहुं पइजी विया, ॿोॾि पइजी वई। सभु मुंहिंजे करीम रब जो कमु आहे। ऐं रब्बुल आलमीन बरसातूं या तूफ़ान आणे थो। इहो सभु पंहिंजा जेको इमालनि जो नतीजो हूंदो आहे। अगरि जे अल्हम्दुलिल्लाह सुठा कमु कजनि त अल्हम्दुलिल्लाह रब बि राज़ी थिए थो। पंहिंजा जेके ॿिया आहिनि मुल्क, ग़ैर मुस्लिम मुल्क चऊं, खणी उते हूंदो हुजे पर उहो पंहिंजो जेको रमज़ान भलारे महीने में एतिराम कंदा आहिनि, शयुनि जो अघु घटि करे छॾींदा आहिनि, रिआयत कंदा आहिनि। बाक़ाइदे 200 जी शइ आहे त उहो 100 में 80 में ॾींदा आहिनि। असांजा हिते जेके आहिनि पाकिस्तान में जेके असांजा इहे कारोबारी आहिनि ऐं उहो जे 100 जी शइ आहे त कोशिशि कंदा आहिनि रमज़ान में 200 जी विकिणूं। ऐं अलाह ताला साईं तॾहिं नाराज़ थिए थो ऐं रब्बुल आलमीन सभिनी खे हिदायत ॾे। ऐं इहो जेको कुझु फ़र्क़ु थियो आहे थोरो घणो, पर एतिरो न चऊं महांगाई ते, वॾो एतिरो फ़र्क़ु कोन थियो आहे, पर महांगाई वरी तमामु अरूज ते आहे घणी। ऐं कुझु बचति बाज़ारूं गवर्नमेंट बदीन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट बदीन बचति बाज़ारूं कयूं आहिनि, क़ाइमु कयूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, पर उन में बि एतिरो ग़रीब खे लाभ कोन्हे। ग़रीब वटि एतिरो पैसो कोन्हे। ग़रीब जी मज़दूरी आहे घटि मिले ई उनखे ॾियारी 500-600 थी, तंहिंमें अटो 100-240 रुपया किलो आहे। जे घर जा 5 भाती आहिनि त हिकु वेलो खाए थो, हिकु वेलो नथो खाए। अलाह साईं रहम करे। जी आहे साईं, इबादत अल्हम्दुलिल्लाह इबादत त पाण ते फ़र्ज़ु आहे करणु, पर कुझु सुठा कम करण बि जेको वॾी इबादत आहे। मिसाल आहे माउ पीउ जी ख़िदमत करणु, उनजो ई को मिसाल कोन्हे। माउ पीउ जी ख़िदमत करणु, माउ पीउ जी ख़िदमत ते तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो किसो ॿुधायां। ऐं बि जेको आहे हदीस जी ॻाल्हि बि आहे ऐं जेके उलमा कराम आहिनि इहे तक़रीर कंदा आहिनि, त आउं कोशिशि कंदो आहियां थोरी घणी यादि करे तव्हांखे थोरी ॿुधायां हिन फेसबुक जे दोस्तनि खे। हुन वॾो मजमो ॾिठो त हुन खां पुछईं, दादा तव्हां हिते गॾु थिया बीठा आहियो छाजे लाइ? चए था ॿोॾि थी वई आहे, सॉरी हिते जेको ॾुकार पइजी वियो आहे, असांखे जेको दुआ इज्तिमाही दुआ पिया घुरियूं त रब्बुल आलमीन मींहुं वसाए ऐं असां तमामु परेशान आहियूं। त हुन चयो त जे अवी चओ त आऊं दुआ घुरां थो, ख़ुदा कंदो त अलाह साईं मींहुं वसाईंदो। त हुननि चयो भाउ तूं जे दुआ घुरीं थो, ॿियो असांखे छा घुरिजे? असांखे जेको इहो ई आहे मींहुं पए। सो हुन दुआ घुरी, ऐं मुंहिंजा करीम रब ई सभु माण्हू अची गॾु थिया आहिनि ऐं रब्बुल आलमीन तूं मदद कर, ऐं मुंहिंजा करीम रब तूं मदद कर, मींहुं वसाए। ही सॼी ख़लक परेशान आहे ऐं रब्बुल आलमीन तूं असांजो पालणहार करीम रब आहीं, तोखां न घुरंदासीं, ॿियो कंहिंखां घुरंदासीं। त थोरी देरि में ई बसि बादल अची विया ऐं मींहुं शुरू थी वियो। त उन्हनि सभिनि खे झलियो, माण्हुनि झलियो त हुनखे झलियो। हीअ त ख़िज़र अलैहिस्सलाम आहे। उन झले मौली उन वटि वठी आया त हुन खां पुछो त तुंहिंजो अहिड़ो कहिड़ो अमल आहे? तूं चई दादा मुंहिंजो कोई अमल कोन्हे, मुंहिंजो अमल सिर्फ़ु इहो आहे त आऊं मुंहिंजी ॿुढड़ी अम्मा आहे उनजी ख़िदमत कंदो आहियां। हू बीमार आहे, हुनजी ख़िदमत कंदो आहियां, हुनजी ऐं मदद कंदो आहियां। ऐं हू खट ते पियल आहे, ऐं हुनखे सॼो संभालींदो आहियां
ऐं मूंखे जॾहिं दुआ कंदी आहे चवंदी आहे मुंहिंजा रब मुंहिंजो बचिड़े खे कोसो वाह न लॻे, हीअ जेका बि दुआ घुरे मुंहिंजा रब इन जी क़बूल कजां। सो अॼु मूंखे यादि अची वियो त मुंहिंजी अमड़ जेका आहे सो मूंखे दुआ कई आहे। एॾा सॼा हिते हज़रात बीठा आहिनि, अॼु छो न आऊं हिते जेको मुंहिंजी अमड़ जी जेका मूंखे जेका दुआ मिलियल आहे अॼु हिते रब आलमीन खे ॿधायां। सो अल्हम्दुलिल्लाह मां अमड़ जेका आहे अमड़ जी वॾी ॻाल्हि आहे, अमड़ जी वॾी ॻाल्हि आहे जेका अम्मा जेका आहे सा दुआ करे थी त रब आलमीन चए थो अम्मा मां जे पेरनि खां मूं जन्नत रखी आहे। माण्हू निमाज़ूं पढ़े थो, रोज़ा रखे थो, चङा कम करे थो, जॾहिं जान छॾींदो उनजो इहो ई हूंदो आहे त रब आलमीन मूंखे जन्नत में आला मक़ाम अता करे। या पाण को माण्हू मरी वेंदो आहे त पाण लिखंदा आहियूं फेसबुक ते अचंदा आहियूं दुआ कंदा आहियूं अला अलाह साईं कंदो हिनखे अलाह जन्नत में आला मक़ाम मिलंदो। सो रब आलमीन अमड़ जे पेरनि हेठां जन्नत रखी आहे, माना माउ जे पेरनि खां जन्नत। अॼुकल्ह अहिड़ा माण्हू आहिनि जेको माउ असांजी ॻाल्हाइनि था ऐं माण्हू ॿुधी कोन थो सघे, छा माना जेको सो आहे एतिरो कुझु ॻाल्हाइनि था ऐं जंहिं जेको सो हुनखे कीअं निपायो आहे ऐं कीअं हुनखे जेको सो वॾो कयो आहे ऐं अलाह साईं सभिनी खे हिदायत ॾिए ऐं अमड़ जो ख़्यालु कनि। अम्मा खां सवाइ माण्हू जेको सो नंढो ॿारु रुली वञे थो, रब आलमीन मदद करे थो पर अम्मा हूंदी आहे। वॾी महिरबानी कुझु ऐं इबादत जो महीनो आहे, तव्हां सभिनी खे वरी बि निमाणो वरताए त जेको सो आहे भलारो महीनो पाण मोकिलाए पियो, वधि में वधि इबादत कंदासीं त ढेरूं सवाबु कमाईंदासीं। जज़ाकल्ला।